मुखे हुन सोहणीअ ऐं सोढीअ न्याणियुनि जो दुख ॾिठो कोन थियो। मूं चयो वञी इन्हे मोए खोग खे सम्झायां, मन को अकुल अचेसि। ॿुधाए मां पोइ तोखे कहिड़ो मानु ॾिनई? पछाड़ीअ में थो न्याणियुनि जूं पिटूं पिराए, सो कहिड़ो मानु ॾींदो? उहो मां इन्हे मीरण मलंग खे पंहिंजी लालच, हुन झूने जानूअ खे वरी पंहिंजो शौक़ु, ॿई लेखो लायूं बीठा आहिनि, मुंहुं माराए खां सवाइ कोन छॾींदा। है अब्बा, त सॼो राज असां पंहिंजे अखियुनि सां अहिड़ो वैल विहायल ॾिसंदासीं? न मां, चरिया पंहिंजे वस कोन छॾिबा, हुननि खे अटकल सां इन उबती ॻाल्हि सां लाहिबो। हाओ अब्बा, तूं को हीलो हलाए, बाक़ी हे त सफ़ाली को लताड़ियूं बीठा आहिनि। ॾिसूं था न त ॿेड़ी ॿोड़ींदा। अदी, मूं त फ़ैसिलो करे छॾियो आहे। कहिड़ो फ़ैसिलो सोणी? बस मां हुन चरी सां लाहूं लहण बदिरां। ॿुध मिठी, हाँ चओ। भला पंहिंजो पाण ते गासलेट हारे बाहि ॾेई मारण सोलो आ? न न, सजी खले फलुकड़ा थी वने, खल सड़े त अच्छा अच्छा दाग जड़ो माण्हू कोड़ जो मरीज़। त भला पाण खे खूह में उछलाइजे त? नड़ी खूह में हिकड़ी ऊंधे बी सोड़, वरी हेठ मुआ डेडर जिनते पेर पवे था हई घोड़ा। त पोए वण में रसो ॿधी फाव खाइण जी तुझी छा सलाह आहे? तो भा कर छोरी, खबर थी फाव खाइण सां गिची टिक जी ठूठ जड़ी थी वेंदी आ, वरी अखियूं बाहर निकरींदियूं आहिनि, ज़बान वात मां निकरींदी आ। माण्हू मरण खां पोइ बि बुचड़ो। हाँ, इहा ॻाल्हि त आहे। पोइ भला धनुअ जी हट तां खूह मार गोरियूं वठी खाइजनि त? मुई तू तक बिड़े खां बि बता लही, धनुअ जे दुकान जी गोरियूं खाई कुआई ठेंग टिपाड़ींदा आहिनि, ॿिलियुनि सां विड़ी पवंदा आहिनि, बाक़ी माण्हू खाईंदो त पेट बराबर ख़राब थींदो। त पोइ ॿुधाए न, त मरजे कीअं? चरे सां परण बि इन्ही खां वध को मरण थींदो, पर उहो चरे जो तसवर कर, ईअं समझ त मरी वई आहीं। तू त अजायो पई थी ॻाल्हाए, का सलाह बि कोन थी ॾे। मीरण, बाबा ने चंगे कम में देर करण जाई आ। न का देर ही काने का, हली दा सुल्फी सर कयूं ॿियो छा? छा चई सुल्फी? अरे आम सुल्फीअ खे चङो कम कोन थो सम्झा। अरे बोड़ा सुल्फी तो चवा सुल्फी, अरे हिन खां वधीक को चङो कम आहे छा? अरे आम शादीअ जी ॻाल्हि पियो कयां, तूं अलाए छा पियो सम्झी। दमदमी आयूं तुंहिंजा कमी, जे ॾींदे त काईंदासीं कमी। अरे कहिड़ियूं शादियूं, भत खाईंदे त ॾींहं थिया न, तोखे को विहां विधाणो सुझे थो? अरे मार पवई, तुंहिंजे पुट मां पंहिंजी शादी जी ॻाल्हि थो कयां। हा हा, हाड़ी क़िस्मत जे परू पुट जी मां जहिड़ी हुजे हा, इहा ख़ुशख़बरी ॿुधी उफट मरी पिया। मां पाण बुस मां मोर बि बदंदुसि, गाली गुहार बि आरींदुसि। मां पाण बुस, मां पाण बुस, मां पाण बुस, मां मोर बदंदुसि, गाली गुहार बि आरींदुसि। छोरा केड़ी बक बक पियो था करी? मां पाण बुस, तोखा सुठी कुआर आणींदुसि दी। अरे परू, तो पंहिंजी थियण वारी कुआर ॾिठी आ?
उहा लाल गाड़ी आहे जेरी कब्र जेरी झिरकी त पोइ तूं हुनखे छा छॾींदे? अधी अधी छॾींदुसि ॿियो छा छॾींदुसि मां पान बस धूड़ अथई मुंहं में मुंहं चरबट कॾहिं ज़ाल खे अधी चइबो आहे? ॿियो छा चइबो आहे अधी जेरी अधी सदी अबो चए थो त तुंहिंजो सभु अधी आहिनि तूं बि घोट थिए जहिड़ो तूं बताल तहिड़ो पिणे बताल वरी सोहरो बि अहिड़ो मिलियो थी बराड़ी हल मुझी भली कुआरे ओ जमाल होस्तालू एड़ी का ढल कर इहो जेको झूनो जानू आहे ऐं जेको मीरण मलंग आहे इहे ॿई संगावती सिध था लही वञनि यार बताया ये ॿई आहिनि सिद्ध ते जड़ियल सोनर पिनी ते का टल या अटकल काना त पोइ छा पाण इहो तमाशो ॾिसंदासीं? न यार इहो बि मुश्किल कम आहे त पोइ छा कजे? यार बताया कन थोरो और ते कर छो कन में चकू हणंदे छा? यार बताया तुझा कन वढण को सोलो कम थो रही आहे तोखे हिकिड़ी सलाह थो ॾियां सो बि लोकां लिकाए ॿुधाए ठीक यार ये करे ॾिसजे थी सघे तो कम थी वञे तो बह तो दर ओ हादी तो बह तो दर चल वागवारी असाते चल वागवारी असाते तेरी बह जो करम कर ओ मालिक तो बह तो दर मलंग कर ख़बर कॾहिं तो धी ऐं पुट परणाई ए यार किथां पैसो ॾोकड़ हथ कयूं शादी माल दी छिके माल इन झूने जानवर जाम अथई हाओ उन लाइ त मरी मथो पियो ॾियां पर हिन महिल त कोन ॾींदो न धनेंदू पार खां व्याज ते कर्ज़ खण इहो असां मलंगनि खे ॾींदो कॾहिं ख़ैरात में रुपयो बि कोन इहो वरी कर्ज़ ॾींदो त पोइ इहो तो पुट बि परणायो असां ॾिठो न सॼो बंदोबस्त करे छॾियो आहे मौलवी खे बि चई आयो आहे यारनि दोस्तनि ते हंध बिस्तर न काठियुनि जो बि चई छॾियो अथमि बसि रुगो 4 पैसा मिलनि त खणी हला तोहर कयूं भला पहिरीं पुट थो परणाई या धीअ अबा पहिरीं न्याणी निमाणी शींहं कुल्हे चाढ़ती पोइ पुट बि बणिजी पवंदो ओ अम्मा दिल न लाहे मासी दिल कीअं न लायां पोड़े जानूअ जो नालो थी ॿुधां त बाहि थी लॻेमि बसड़ी अम्मा इहो मोह पियो अचे पीरीअ में खरियो आहे न मरे थो न मंजो थो छॾे मासी इन अधु मुकाम हथ सां भरियो आहे इहो बुओ कोन मरंदो पर मूंखे जीअर ई थो मारे मासी ओ अम्मा रब सणाई कंदो तूं रख राज़ी शाह ते हेॾो वॾो राज मन को मांगी वारस थी पए मासी तू सलाह दे त मुंह करे काॾे हली वञा या ज़हर खावां तू कुछ भी न कर अम्मा तू सब्र कर अल्लाह सब्र करण वारनि सां गॾु आहे आई सोडी तू अॼु वरी रोई पई ॿियो छा कयां मिठी भेण घोटण वारा घोटे वठ उस्ताद मीराणो इंतज़ार में वेठो आहे अरे बासा ॾा बि नज़र कयो जल्दी साईं जो सायो कयो कॾहिं फुकरान लाइ वज़म ज़रो को वांदो अथई बाक़ी पीअण लाइ असुल पहुचो वञे नचईसि यार मलंग खे ही हाणे सहरो बि आहे ऐं सेण बि आहे त अञा सटुनि में पिन जी रोटी पिन जी सुल्फी अरे हाणे हमरा सां जुठ न कयो प्यारियूं त साई 4 चिलमूं पियो वेठो आहे ऐं 2 गिलास साई जा बाक़ी जेका संग जी सलाह अब ॾींदो त तव्हां बि लही कोन वेंदो ॾियूं था साह न वञी मालिक तूं दर्द कटींदे हर हाल में रावल रहबर थींदे ओ मालिक दर्द कटींदे हर हाल में रावल
रहबर थींदे अरे बस तू कह रही केड़ी बलाई बख्श कर के बाद मुझे रहम कर मुझे न मार मुझे रहम कर जालिम इंसान तू पाजी न्याय ते रहम न तो करी नी हुन जो संग हुन झूने जनाजे खे तो दी असी बेवत जिंदात तो ते रहम के कयूं तो ते रहम अब बोल अरे तो फिर तो मुझे घर से गाली नहीं खबर साजिनन के सब खबर सब मालूमात था केर किथे तो रहे केर छा तो करे जल तू चला तू आई बला के तू जल तू चला तू आई बला के कोई सरी कौन ससा सफा खून कंदो सा खून माफ कर के बाद एक शर्त दी हर काल का पूरा रुको मामा हाथ से काट मुझे बेवकूफ समझा हाँ बिना बुझाने जे के तो कबूल करे बिना जिन सही हुकुम ना शर्त बुद्ध शर्त जानू झूमे के संग दींदे वठंदे जो तो कबूला तो आगे जारी कर तो आगे कबूला हाँ कहते मल होने अवधि मल नफा बोले फिर तो भाई कबूला अम्मा आया थी वो खैर हो जाए बाकी वो बस हल हरिवन हल मेहरबानी बाबा हाँ ना बाबू सब जानू छूने सा जनाजे सा वाह वाह खुशबू जानू घट थी तो छोटी कुआर थी जानू लावा लांदो छोटी में छठी आने लाए में घट को न कबो आज खुशबू अमा हलिया पुत्र हे तो जी नई मां जेका कुआर थी न छोटी उन जे लाइ कपड़ा वठी आया शहर मां हे कुआर लाइ वठी आया ऐं तुंहिंजे लाइ बि सुठा ठाऊका कपड़ा वठंदो छा तोखे वणनि था न कपड़ा हाँ बा ओ जानू हलियो आ सुठे वक्त ते आयो हलियो आ अब मां अंदर थी वञा हा तूं मलिया ॾिस इहो ही तुंहिंजी छोकिरी यानी कि मुंहिंजी थियण वारी कुंवार ऐं छोटीअ लाइ वठी आयो आहियां मतां चवे त ईअं कंजूस पाए पई कया ख़र्च न कयो आहे ॾिस तूं ऐं हे ख़ुशबू वठी आयो आहियां ॾिस तोखे वणनि था न हा हे जेको आहे न हे शहर में छा चवंदा आहिनि की इहो पर्स जेका गिची में पाईंदी आहिनि मायूं उहा वठी आयो आहियां मतां चवे त कपिड़नि में मां जेका कंजूस पाए पई कई आहे कोन कई त मां फुल जेको आहे सो करे आयो आहियां तयारी आहे ए बोड़ा कपड़ा कोन तो ॾिसां ऐं रुगो मौत पे ॾिसां मौत छा चई घोट अरे घोट त थींदुसि न मां वाह जो थींदुसि ताको हे कपिड़ा हुनखे बि ठहंदा ई ॾाढा ॿार अरे मौत तो चवां मौत अरे निभागा अहिड़े टाइम ते इहो छोथो इज़राइल जो नालो वठे मौत थो थिए पियो अरे ॿुध ॻाल्हि त ॿ चारि छुट्टियूं वधीक हणी आहियूं मां छा अरे आऊं रुगो इहो चवण आयो आहियां हा चओ ॻाल्हि करे घबराए छो थो अंदर न ॿुधंदी हा तूं ॿुधाए छा थो चवे बेली जानू मुंहिंजी तोब मुंहिंजी ज़ारी इहा संगावती कोन कंदासीं छा हाँ यार
ॻाल्हि मथे थी वई आहे। ज़िंदगी ऐं मौत जो मामलो आहे। पाण ने संगावती था अॼु बि हथ खयो ऐं सुभाणे बि। अरे कहिड़ो थियो आहे छा? केरु कंहिंजी चुकायल मच्छी बि नथो वठे, तूं वरी केरु थींदो आहे संग खां नाबरी वाणा वारो? कोन कंदुसि ही सिर ॾाढो ॾुखियो आहे पर मिठो अथमि। अरे कहिड़ो मिठो आहे, तोखे ख़बर आहे तुंहिंजे सिर जी? मां जानू आहियां, जानू संग त ईअं कोन फिरंदो था, संग वठी रहंदो था। ॾिसां त तूं कीअं नथो ॾे संग। हथ गॾु। अरे यार सुल्फियूं बुल्फियूं कंहिं ॿिए हंधि वञी पी, सुल्फी पीअण बि न ॾींदो था मवाली। हा छॾी हथ गॾु न लथु न हथ गॾु मां जहिड़ो को घोटु मिलंदी छा सॼे तर में? अरे अरे कुझु बि मर्द आहियां।